खैरपुर में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अब्दुल रज़ाक शर जी रिपोर्ट मुताबिक़ रानीपुर वासी जो बाअसर पारां कब्रिस्तान जे प्लाट ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ हुआ एहतजाज। रानीपुर जे सूमरा मोहल्ले जे रहवासी अब्दुल सत्तार कलोड़ो प्रेस क्लब कुम पहुची एहतजाज कयो। 1972 में मुंहिंजे चाचे मुश्ताक कलोड़ो तक़रीबन 10 वैसा प्लाट ख़रीद कयो हुयो, जेको मुंहिंजे चाचे सूमरा ऐं कलोड़ा बिरादरीअ जे कब्रिस्तान लाइ ॾिनो हुयो। बाअसर ज़मीर सूमरो ज़बरदस्ती कब्रिस्तान वारे प्लाट ते कब्ज़ो करे विकिरो कयो आहे, जंहिं ते बाअसर पारां क़बरूं मुस्मार करे तामीरात कई पई वञे। अॻु बि बाअसर कब्ज़े जी कोशिश कई हुई ऐं तशद्दुद करे मुंहिंजे भाइटे खे ज़ख़्मी कयो हुयो, जंहिंजो फ़ैसिलो पिणु पीर सैद भगन शाह जिलानी कयो हुयो। फ़ैसिले में बि बाअसर ज़मीर सूमरो कूड़ो साबित थियो हो। खेसि तशद्दुद वारे केसनि में 3 साल सज़ा बि मिली हुयसि। बाअसर ज़मीर सूमरो कब्रिस्तान जे लाइ वक़फ़ कयल असांजे प्लाट तां हथ खणण लाइ मुअतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। IG सिंध DIG सखर SSP खैरपुर ऐं वसवारा नोटिस वठी कब्रिस्तान वारे प्लाट तां कब्ज़ो ख़त्म कराइनि ऐं इंसाफ़ कनि। अब्दुल सत्तार कलोड़ो जो मुतालबो। मुझे चाचे मुश्ताक मलाना तकरीबन 1972 में प्लाट ख़रीद कयो हुयो, जेको हुन सूमरा ऐं करोड़ा बिरादरी जो लाइ वक़फ़ कयो हुयो। 2016 में ज़मीर ऐं हुन जे साथियुनि प्लाट ते कब्ज़े करण जी कोशिश कई, जंहिंमें मुंहिंजो भाइटियो ॿाहिरि अॾे वारा अहिड़ो थी पियो। मुंहिंजो भाइटियो सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंजी FIR थी पीर भगन शाह रानीपुर वारे वटि फ़ैसिलो थियो, जंहिंमें 10,000 फुट कब्रिस्तान वाक़िअ थियो। कलोड़ा सूमरा बिरादरी जो अहिड़ो पिणु असां फ़ैसिलो मौजूदु आहे। फ़ैसिलो न मञी त ज़मीर वारा वञी 3-4 केस सेशन कोर्ट में लड़ायो। उन केसनि में पूरा थिया।